अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिस रियाहो न्यू मैरान न्यूज़ रुकयूं ता खबरन डा खबर शामिल कई पे अमरकोट जो फेसबुक ते गुस्ताखी वारियूं पोस्टूं रखंदड़ मलूम शाहनवाज कुंभार जी गिरफ्तारी लाइ मजहबी जमायतन जे सॾ ते शटर बंद हड़ताल, शहर मुकम्मल तौर बंद, सिक्योरिटी सख्त। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। यूसुफ आसकर मंगरियो खान जी। यूसुफ आगाह कजो। जी बिल्कुल, उमरकोट शाहनवाज कुंभर पारा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी वारियूं पोस्टूं रखंदड़ मलूम जी गिरफ्तारी लाइ मजहबी जमायतन जे सॾ ते शटर बंद हड़ताल, शहर मुकम्मल तौर बंद, सिक्योरिटी सख्त। फेसबुक ते गुस्ताखी वारियूं पोस्टूं रखंदड़ मलूम शाहनवाज कुंभर जी गिरफ्तारी लाइ मजहबी जमायतन जे सॾ ते हड़ताल कई वई। हड़ताल सबब शहर जूं मुख्य बाज़ारूं अलावाला चौक, मोती चौक, थर बाज़ार, मेन मार्केट, शाही बाज़ार मुकम्मल तौर बंद। शहर के मुख्तलिफ़ हंधनि ते पुलिस अटाला मुक़रर, सिक्योरिटी सख्त। रात देर सां पुलिस मोबाइल के साड़ींदड़ कुछ माण्हुनि जी गिरफ्तार थियण जा चोबोल। जी तफ़सीलात लाइ महिरबानी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।